आप जिनकी मां गुज़ारिश करियां थी त पाण स्टेज ते अचनि हिननि लाइनुनि सां सभिनीनि खे आउं सुञाणणु चाहियां थी। जंहिं वक़्तु बि को मूं गीत चयो हिन धरतीअ जो ॼण कोई कर्ज़ चुको आहे। ऐं सभिनीनि जी भरपूर ताड़ियुनि में आज़म भट्टी साहब। पाणिहारी सिर बहड़ो जरते पखी जी, पाणिहारी सिर बहड़ो जरते पखी जी असां सॼणती रहियो आहे रूह में। स्टेज ते मौजूद मोहतरम याब लतीफ़ वलीजो साहब, साईं गुलाम अली कोसानी साहब, साईं पीर बहाउद्दीन सरहदी साहब, साईं अकबर फुगरो, साईं गुलाम नबी फुगरो, अदी जाहिदा अबड़ो ऐं पिंडाल में फमुरा मौजूद साथी जीए सिंधी ॿोली। सभ खां पहिरीं त आउं साईं गुलाम अली कोसानी साहब खे संदन बे शऊरी ऐं रूहानी औलाद जो दिल जी गहराइनि सां मुबारकबाद पेश करियां थो। ॿी तकलीफ़ आहे साईं गुलाम अली कोसानी साहब जी ॿी तकलीफ़। उन खां पोइ आउं सिंधियत जी संगत शाखर कोटड़ी जे समूरनि दोस्तनि ख़ासि तौर ते मोहतरम महबूब सिंधी खे दिल जे गहराइनि सां वाधायूं पेश करियां थो, जेको मुसलसल सिंधी ॿोली इल्म ऐं अदब जी ख़िदमत जे हवाले सां हिन क़िस्म जूं तकड़ियूं तकरीबूं महफ़िलूं मुनक़द कराईंदो रहंदो आहे। आउं सम्झां थो इहा सिंधी ॿोली इल्म अदब जी तशहीर जो हिकिड़ो मुनफ़रिद निरालो अंदाज़ आहे, जेको महबूब सिंधी पंहिंजे धरती सां पंहिंजी ॿोली सां जेको वचन कयो आहे उन वचन जी निभा ख़ातिर हमेशह ॾींदो रहियो आहे। गुलाम अली कोसानी साहब जी किताब गोड़ किनारो जी रोकी मोहब्बत की तकरीब में आउं सम्झां थो किताब जो जेको लुब लुबाब आहे उहो हिकिड़ो गुलिस्तान आले पुटो साहब बयानु करे वियो, साईं गुलाम नबी फुगरो साहब बयानु करे वियो। हिन क़िस्म जूं जेके तकलीफ़ूं आहिनि असां जे दौर में रहूं था, जिते जे समाज में रवैयनि जा दुकार हुजनि, रवैयनि जा फुक़दान हुजनि, जिते माण्हू पंहिंजो फुक़दान हुजे, जिते माण्हू पंहिंजो दुकार हुजे, उते इंसानियत जी ॻाल्हि करणु, उते तरक़ी पसंदी जी ॻाल्हि करणु, उते रोशन ख़्याली जी ॻाल्हि करणु आउं सम्झां थो इन समाज जे अंदरि कंहिं जंग चोटनि खां घटि ख़तरो न आहे। ऐं गुलाम अली कोसानी साहब न रुॻो पंहिंजे तकलीफ़ुनि जे हवाले सां, पर जदीद टेक्नोलॉजी जे दौर में सोशल मीडिया जे तौसर सां, सोशल मीडिया जे ज़रिए सां बि उहो तमामु हिकिड़ो मुतहरिक किरदारु रहियो आहे। सोशल मीडिया ते जंहिं क़िस्म जूं तकलीफ़ी शयूं तोड़े कलेक्टिव मवाद जेको उहो शेयर कंदो रहियो आहे, उन में कंहिं न कंहिं क़िस्म जो को न को पैगाम समायल हूंदो आहे, जेको पैगाम असांजे समाज जी अकासी करे थो, असांजे समाज जी रहनुमाई करे थो। ऐं उहो पैगाम आहे जेको सिंधी ॿोली, सिंधी इल्म ऐं अदब जी तरक़ी तरगीब जे लाइ हिकिड़ो लाभाइतो कदम वठे थो। पोइ हिन समाज जे अंदरि जिते रवैयनि जा दुकार हुजनि ऐं उते जेकॾहिं गुलाम अली कोसानी साहब जहिड़ो ख़ुशी क़िस्म जो माण्हू रोशन ख़्याली ऐं तरक़ी पसंदी जो नारो हणी बीहे, आउं सम्झां थो इहो हिन जामिद समाज में हिकिड़ी तहरुक जी भरपूर कोशिशि आहे। त गुलाम अली कोसानी साहब हिकु दफ़ो ॿीहर ऐं पंहिंजे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद ॾियां थो ऐं इहा उमेद रखां थो त संदन जेका हीअ लिखण जी रफ़्तार आहे उहा न रुॻो असांजे समाज जी हिकिड़ी बहितरीन अकासी साबित थींदी, पर नए नस्ल खे उत्साहन जे हवाले सां, नए नस्ल खे मुताले ॾांहुं राग़िब करण जे हवाले सां हिन क़िस्म जूं कोशिशूं, हिन क़िस्म जूं तरगीबूं जेके आहिनि उहे साईं बरोबर लाहींदो रहंदो। अॼोकी हिन मुहर्रत की तकरीब में आउं इन राय जो आहियां त असां मुहर्रत कईसीं, आयासीं, गॾु थियासीं, हिक ॿिए सां दुआ सलाम कईसीं, प्रोग्राम ख़तमु थियो, किताब खणी हलिया वियासीं। खोड़ सारा बाशऊर नौजवान हिते वेठा आहिनि ऐं आउं सम्झां थो हिते वेठा ई उहे माण्हू आहिनि जिन खे सिंधी ॿोली इल्म ऐं अदब सां चाह आहे, जेके शऊर रखंदड़ ऐं फलाह रखंदड़ फ़र्द आहिनि। ऐं उन्हनि खे इहा सलाह ॾींदुसि त सिंधी इल्म अदब जे हवाले सां, सिंधी किताबनि जी छपाई जे हवाले सां असां वटि तमामु घणा दलील हूंदा आहिनि। उहा सिंधी किताब तमामु घणो छपिजे थो, पर विकामे नथो, पढ़िजे नथो। इहा ज़िमेदारी असांजे समाज में उन्हनि बाशऊर ऐं साझावंद फ़र्दनि जी आहे, जेके साईं गुलाम अली कोसानी जहिड़ा महिनती तकलीफ़ा पंहिंजूं तकलीफ़ूं फ़र्दी जॾहिं समाज में पहुचाइनि था, उते असांजे समाज जे साझावंद फ़र्दनि जो इहो हक़ थो बणिजे, इहो फ़र्ज़ थो बणिजे
तो उन्हनि तकलीफ़ुनि खे न रुॻो हीअं सां हंदा आहिनि पर उन्हनि जी इस्लाही ऐं तनक़ीद जे हवाले सां न रुॻो पंहिंजी भरपूर मुकमल राय जो इज़हार बि कनि ऐं उन राय जो इज़हार सां गॾोगॾु सिंधी किताबनि सां जेको मौजूदा दौर में असरु थिए थो जेको असांखे अञा ताईं इहो इल्ज़ाम आहे त सिंधी किताब पढ़जनि कोन था या विकिरो कोन था थियनि तो उन समूरे सिनारे में आउं सम्झां थो असांजे नौजवाननि खे हिकिड़ो भरपूर किरदारु अदा करणु खपे ऐं असां स्टडी सर्किलनि खां वठी लेक्चर प्रोग्राम ते लेक्चर प्रोग्रामनि खां वठी पंहिंजी ज़ाती कचहरियुनि ताईं इन शइ खे हिकिड़ी आदत बनाए छॾियूं त असांजो किताब पढ़ूं था उन किताब जो पैगाम छा आहे उन किताब जो लुबे लुबाब छा आहे ऐं असां भले तरह जो असां पंजनि सतनि दोस्तनि जा सर्किल ठाहियूं हल्का हुजनि उते जेकॾहिं असां इन क़िस्म जी तकलीफ़ वारो कमु शुरू कयो इन क़िस्म जी ब्रीच शुरू कई थी त यकीनन असांजो जेको ईंदड़ वक़्तु आहे जेको असांजो मुस्तक़बिल आहे उहो कॾहिं बि असांखे आङुर इल्ज़ाम वारी आङुर उभी करे न सघंदो तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी जीअं सिंधी